नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। भिटशाह में बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे कारोबार बंद कयो वियो आहे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सर ते हेस्को ख़िलाफ़ भिटशाह में कारोबार बंद रखियो वियो आहे। अहम ख़बर आहे भिटशाह में बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। कारोबार बंद कयो वियो आहे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सर ते हेस्को ख़िलाफ़ भिटशाह में कारोबार बंद रखियो वियो आहे। भिटशाह में बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे कारोबार बंद रखियो वियो आहे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सॾ ते हेस्को ख़िलाफ़ भिटशाह में कारोबार बंद रखियो वियो आहे। अहम ख़बर आहे भिटशाह खां बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरनि पारां शटर बंद हड़ताल करे कारोबार बंद रखियो वियो आहे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सर ते हेस्को ख़िलाफ़ भिटशाह में कारोबार बंद रखियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भिटशाह में बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे कारोबार बंद कयो वियो आहे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सॾ ते हेस्को ख़िलाफ़ भिटशाह में कारोबार बंद रखियो वियो। भिटशाह में बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे कारोबार बंद कयो वियो आहे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सॾ ते हेस्को ख़िलाफ़ भिटशाह में कारोबार बंद रखियो वियो आहे। अहम ख़बर आहे भिटशाह में बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे कारोबार बंद रखियो वियो आहे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सॾ ते हेस्को ख़िलाफ़ भिटशाह में कारोबार बंद रखियो वियो आहे। भिटशाह में बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे कारोबार बंद रखियो वियो आहे। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन जे सॾ ते हेस्को ख़िलाफ़ भिटशाह में कारोबार बंद रखियो वियो आहे।